अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिरिया न्यूज़ खबर शामिल के प्यार रिपोर्ट कर रहा है। आकिब लाशारी दरिया खान मरी। टाउन कमेटी दरिया खान मरी करप्शन जे वर चढ़ी वई। माहवार 1 करोड़ बजट हुअण जे बावजूद भी तरक्याती कम न थी सघियो। तरक्याती कम सां गॾु सफ़ाई सुथराई जो निज़ाम भी धरम भरम नज़र अची रहियो आहे। शहरनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो। दरिया खान मरी वार्ड नंबर 3 शेर खान मरी महला जा रहवासी मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा माण्हू तरक्याती कमनि न थियण ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। टाउन चेयरमैन टाउन ऑफिस ख़िलाफ़ एहतजाजी नारेबाज़ी। उन्हनि नारेबाज़ी कंदे दावो कयूं आहिनि त तरक्याती कम न हुअण करे गंदी नालियूं गंदा ढेर पइजी विया। रहवासियुनि में अमजद हुसैन मरी, रईस हमज़ो खान मरी, फ़कीर अयूब पलव, अता खान मरी ऐं सोनो खान मरी, आसिफ मरी ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो आहे त चेयरमैन खे केतिरा भेरा चवण बावजूद भी तरक्याती कम न थी सघियो आहे। गलियुनि ऐं घिटियुनि में गंदगीअ जा ढेर नज़र अची रहिया आहिनि, जंहिंजे करे असांजा मासूम ॿार सख़्तु बीमार थी रहिया आहिनि। मज़ीद उन्हनि चयो आहे त पीपल्स पार्टीअ खे वोट करण जे बावजूद भी असांखे तरक्याती कमनि खां महरूम रखियो वियो आहे। असांखे आख़िर बुनियादी सहूलियतूं कॾहिं मिलनि। हुननि वधीक चयो त टाउन कमेटी दरिया खान मरीअ जे माहवार 1 करोड़ बजट हूंदे बावजूद भी असांखे वार्ड में तरक्याती कम कराए न पिया ॾिना वञनि। जेकॾहिं सफ़ाई लाइ चऊं पिया त असांखे दाबा ऐं धड़का ॾिना पिया वञनि। वधीक जंगल खान मरी खान आसिफ ऐं चयो आहे त असांखे हिते नज़र अचे पियो त सिर्फ़ मनपसंद माण्हुनि खे कम कराए ॾिना पिया वञनि। हुननि जो आला अमलदारनि खे अपील कंदे चयो आहे त असांखे पंहिंजी वार्ड में तरक्याती कम कराए ॾिना वञनि, न त ॿिए सूरत में असां सरापा एहतजाज रहंदासीं। वक़्त जो अहम ख़बरूं नाज़रीन जे अॻे पेश कयूं आहिनि। वधीक ख़बर ऐं अपडेट लाइ विज़िट कंदा न्यूज़।